शहीद जेके गज़ल में तजुर्बा कया वॾे लतीफ़ जे हवाले सां उन्हनि सॼे सिंध जे शाइरनि खे तमामु घणो मुतासिर कयो ऐं असर छॾिया ऐं एतिरे क़दुरु असर छॾिया त जेतोणीकि शहीद जो शुरूआती दौर हुयो पर पोइ बि घणा जेके सीनियर शाइर हुया उहे बि उन खां मुतासिर थियण लॻा हुया। इहा शहीद जी शाइरीअ जी हिकिड़ी सघ हुई जेका उनजी शाइरीअ में ॻाल्हाए रही हुई। ऐं जॾहिं नैण सफ़र में पहिरियों संदसि शहरी मजमूओ छपियो तमामु घणो साराहियो वियो जेतोणीकि उहो एॾी सुहिणे नमूने सां न छपियो हुयो जंहिंजो हक़दारु शहीद हुनजी शाइरी हुई। शहीद सां वक़्तनि फ़क़्तनि मुलाक़ातूं थींदियूं रहियूं, उहे कमरे में थींदियूं रहनि या लाड़काने में। ख़ुसूसन लाड़काने में जॾहिं 2009 ईस्वीअ खां पोइ हिते डिग्री कॉलेज में आयुमि त डिग्री कॉलेज लाड़काने में जाग्राफी डिपार्टमेंट में या सिंधी शोबे में एहसान रिज़वान वारनि वटि शहीद जो अचणु घणो थींदो हुयो या संदसि किताबु छपंदो हुयो त उन मौक़े ते त ज़रूरु ईंदो हुयो। असांखे ख़ुशी आहे त हू पंहिंजो एज़ाज़ी कार्यक्रम ॾींहड़नि में असांखे बि शामिलु रखंदो हुयो। शहीद जे हवाले सां तमामु घणा दोस्त ॻाल्हाइनि बि था, लिखनि बि था पिया, पर हक़ीक़त में अञा सही तरह सां उन ते लिखण जी घणी घुरिज आहे ऐं